अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब हाला। मौजू कहानी जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियण जो शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण जो ढल सेराब। कामन असीं जंहिं ख़िते में रहूं था उते 4 मुंडू मौसमूं हर साल में पसूं था। सरो सियारो ऊन्हारो बहार मुंड मौसम थियनि था, पर हिते अक्सर 2 मुंड मौसमनि जो घणो ज़िक्र कनि था। ऊन्हारे में गर्मी थिए ऐं सियारे में सीउ थियनि था। कॾहिं गर्मी कॾहिं सर्दी ए लफ़्ज़ माना खेज़ लिखिजनि था। असरअंदाज़ माण्हू शख़्सियतुनि बाबति में चवनि था, कॾहिं गर्मी कॾहिं सर्दी ए ॾसंदनि मुंड मौसम में थियनि था। राति मां ॾींहुं, ॾींहं मां राति थियनि था। ऊन्हारे जे मुंड मौसम में रातियूं नंढियूं, ॾींहं वॾा थियनि था। सियारे जे मुंड मौसम में रातियूं वॾियूं, ॾींहं नंढा थियनि था। ए जुमिला चवणु माइना खेज़ घणा थियनि था। कॾहिं रातियूं कॾहिं ॾींहं नंढा, रातियूं वॾियूं, कॾहिं रातियूं वॾियूं, ॾींहं नंढा थियनि था। कॾहिं ॾींहं नंढा, रातियूं वॾियूं, कॾहिं रातियूं वॾियूं, ॾींहं वॾा थियनि था। इहे बि जॾहिं सियारो ऊन्हारो मुंड मौसम थिए थी तॾहिं ईअं थियनि था। उन्हनि जा मतिलब मक़सद तमामु घणा चवणनि जा थियनि था। उन्हनि अहिड़नि कमनि थियण जे करे ई अहिड़ियूं चवणियूं चवनि था। मुंड मौसम जी तब्दीली थियण सां निज़ाम इंतिज़ाम बि तब्दील थियनि था। हर साल वांगुरु हर साल में ईअं ई थियनि था। गर्मीअ में गर्मी जा सीउ, सर्दियुनि में सर्दीअ जा कपिड़ा ओछण इस्तेमालु कनि था। एहतियात मुंड मौसम जी तब्दील थियण सां अहिड़ो कनि था। कामन जंहिं ख़िते में असीं रहूं था उते आहिनि जबल, झंग, वण, ॿेला, समुंड, दरिया उते आहिनि। ज़रख़ेज़ ज़मीन, ढिॿूं, वारीअ जा दड़ा उते आहिनि। रेतीअ जा दड़ा, ढंढूं, घणई ढोरा उते आहिनि। हैवान पालतू चीरींदड़, फाड़ींदड़ जानवर उते आहिनि। घणई क़िस्मे क़िस्मे हैवान नर ऐं मादी उते आहिनि। क़िस्मे क़िस्मे वण टिण, गुल फुल ॿूटा उते आहिनि। क़िस्मे क़िस्मे मिलंदड़ जुलंदड़ मेवा फ्रूट उते आहिनि। क़िस्मे क़िस्मे परंद चरंद पखी परंद उते आहिनि। क़िस्मे क़िस्मे पाणीअ में ज़मीन ते जीत जड़ा उते आहिनि। अलाह करीम तमामु मख़लूक पैदा कई आहे। नबातात, जमातात, हैवानात, इंसानियात पैदा कई आहे। उन्हनि जे ज़िंदह रहण जो इंतिज़ाम कयो आहे। अल्लाह रज़ाक़ रहीम उन्हनि जे खाध पीत जो इंतिज़ाम कयो आहे। खाई पी ञुञ करणु यानी ढह करण जो इंतिज़ाम कयो आहे। कीड़ीअ खे करणु, हाथीअ खे मण खाध ख़ुराक जो इंतिज़ाम कयो आहे। पखी परंद उॾामंदड़नि जो खाध ख़ुराक जो इंतिज़ाम कयो आहे। समुंड में दरिया में रहंदड़नि जो खाध ख़ुराक जो इंतिज़ाम कयो आहे। जबल, झंग, ॿेला, हैवाननि जो खाधो ख़ुराक जो इंतिज़ाम कयो आहे। ज़मीन में ज़मीन ते रहण वारनि मख़लूक जे खाध ख़ुराक जो इंतिज़ाम कयो आहे।